साईं हाणे शुरूआति कयूं था पंहिंजो हिते हाकिड़े जो मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ नाला आहिनि। हिते असांजे हिन इलाइक़े में हाकिड़े खे ढोरे जे नाले सां सुञातो वञे थो। माना ॿियनि हंधनि ते वरी हिन जा ॿिया नाला आहिनि। माना ढोरे सां लॻ या आस पास या ॿिन्ही तरफ़नि खां उहे देहूं उन्हनि जा वरी नाला जेके हा उहे घणो करे ढोरे जे वहिकरे जे मिज़ाज सां जेके माण्हुनि उन्हनि जा नाला रखिया। कुन सिंधी में चवंदा आहिनि जिते पाणी जो तलाउ ठही वञे, वहिकरो जेको बरसाती वहिकरा मटे वञण खां पोइ उते पाणी बीहे, वॾी का खॾ हुते जिते वॾो को पाणी बीहे त उते उन्हनि खे सॾींदा कुन। अञा उन खां वॾो को पाणी जो ज़ख़ीरो बीह रहे उनखे सॾींदा सर माना तलाउ ढटकी ज़बान जो लफ़्ज़ आहे। ऐं वरी जिते तमामु को नंढिड़ो पाणी जो ज़ख़ीरो थोरे वक़्त लाइ हुजे त उनखे सॾींदा कुनरी। त असांजे हिते हुनजा हिते घणा नाला अहिड़ा आहिनि। अच्छा, नंबर ॿियो त ढोर जीअं फ़र्ज़ु करियो हिते बोदर फार्म मशहूरु आहे। सर थॉम्सन जे हवाले सां वॾी ज़मीनदारी हुई उन ज़माने में। त पतण हूंदा घणो करे जेको बि थर जो माण्हू आहे उहो क्रॉस कंदो हो त पतड़नि जे थ्रू या हिते घणो करे ढोरे जा नाला ढाटकी ज़बान में रखियल आहिनि। पोइ ॿोली जे उन चेंज थियण जे करे थोरा घणा फ़र्क़ु आयो आहे। तीअं ही हुई ॿोॾार, माना हिते ॿोॾ थींदी हुई, ढोरे जो पाणी हिते तारो तार ईंदो हो। ओया जीअं ॿुधायुमि त भई कुनर अहिड़े नमूने सां। अञा वरी तव्हां ओर ते अचो त पोइ वरी अचे थो ॾुगू जेके ॾिंगड़ू, हीअ त पतण हूंदो ॾिंगड़ू पतण सरबो। अञा जॾहिं सर थॉम्सन पहिरीं बोदर फार्म वारी मोरी कान ठाराई हुई उन खां ओरिया हूंदो ॾिंगड़ू पतण। परियां हूंदो बाबा एॾा परियां न वञा या ॿोॾार आहे, चवंदा बाबा फलाणे पासे खां वञा हू रस्तो सवलो आहे, ॾिंगड़ू पतड़ खां वञा। हाणे ॾिंगड़ू बि ढटकी लफ़्ज़ आहे, माना ॾिंग वारो जिते ढोरे टन खां ईंदो आहे ओचितो त उनखे सॾींदा आहिनि ॾिंगड़ू। हाणे ॾिंगड़ू पतण जो नालो पइजी वियो ॾुगू मां थी वियो ढुगू। उन खां पोइ तव्हां वरी हेठि अचो ॾुगू खां हेठि त वरी आहे गपणू। हाणे गपणू माना जिते पाणी फैलिजी वञे। वॾा ॻाल्हि कंदा त हिते जॾहिं अञा कोन हो त हीअ असल में जिते हींअर पाण वेठा आहियूं हीअ उन ज़माने में हाकिड़े जो कचो जो इलाइक़ो, ख़ुदि ॿोॾार बि कचे जो इलाइक़ो। हिननि खे बंदि ॿंधो जेको बचा बंदि तव्हां ॾिसो पिथोरे खां पहिरियां जेको बचा बंदि वञी चील बंदि ताईं दंग थो करे। हाणे उन खां पोइ तव्हांजो आयो माना जीअं ॿुधायोसीं गपणू। हाणे गपणू बि ढटकी लफ़्ज़ आहे, माना हिते गप चिक थींदी हुई, पाणी पखिड़िजी वेंदो वरी रिसीड थींदो, घणे वक़्त ताईं गप चिक हूंदी त चवंदा बाबा इतां न वञा इहो गपणो आहे। गपणे खां वरी हिते हूंदो जिते हाणे देह मोरजंगो शुरू थिए थी, हिते हूंदा कंहिं ज़माने में लय जा वॾा ॿेला ऐं झंग मोर हिते हूंदो। इन जो नालो रखी छॾियो मोर झंगो। ॿियो को नालो अंग्रेज़नि खे हथु कोन आयो सर वेटे में वरी छा आहे त मोर ऐं झंगनि जो नालो खई मोर झंगो। पोइ ईअं माना वरी हिते मोर झंगे खां पहिरियां वरी आहे ढढरो। हाणे ढढरो बेसिकली आहे ढिढरो माना हिते हाकिड़े जो पेट आहे इहो तमामु वधी वेंदो। हेॾां जीअं पंहिंजो वञी हेठि लॻंदो महमूदाबाद हीअ पासो हेॾां अॻी पाणी जेको वञी हेठि असां वारा ॻोठ ॿोॾे था क्रॉस करे हेठि वञी हली रहंदो, वञी गपणे वारे पाणी सां गपचिक सां वञी मिलंदो त हिते इहो फैलिजी वेंदो, पाणी फैलाव हूंदो वॾो। अञा ताईं तव्हां ॾिसो त हिते पाणी ॿिए हंधि लही वेंदो हलियो, ढोरे सुकी वेंदो हलियो त हिते पाणी अञा बीहे थो। त उन्हनि जो नालो रखी छॾियऊं ढिढरो। ढिढरे खां परियां वरी आहे मलण सर चवंदा आहिनि तलाउ खे। इहो वरी तलाउ हिते पाणी गॾु थींदो त बाबा इहो वरी आहे मलण सर। त चवंदा माई मलण हुई उन जे नाले हिते लाज़मी जिते पाणी जो सठो हूंदो सर माना वॾो तलाउ हो त उते माई मलण जो ॻोठ हो। उनखे वरी चढ़ियोसीं भई माई मलण जो ॻोठ आहे त मलण सर थी वई। उन खां परियां तव्हां वञो त राणा वाए। हाणे वाए माना जॾहिं पाणी ढोरे जो सुकी वेंदो हो त पोइ वरी खोटींदा खुयूं, नंढियूं खुयूं जंहिंमें 10 फुट 11 फुट, जंहिंमें ॿारो मिठो पाणी माना कुझु न कुझु मिलंदो हो त पोइ उहो वरी उन इलाइक़े जो खे सॾींदा हुआ वाए माना। हाणे वाए हिते हिकिड़ी मारवाए आहे, वरी ॿी आहे पंहिंजो राणा वाए आहे, वरी पोइ अॻिते वञो त वरी ईअं मुख़्तलिफ़। हाणे इहो सॼो मथां खां वठी तव्हां जेको पढ़ो त ढोरे जा ख़ुदि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ नाला आहिनि। वरी अंग्रेज़नि जो देहूं जो इजाद कयूं त उहे देहूं जा नाला